दादू मां रिपोर्ट करे रहिया सखीज़ाद आचारण गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू जे प्रिंसिपल प्रोफेसर इरफान अली कलड़ो पंहिंजे प्रेस पधराई मूजिबि उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू जे शागिर्दनि लाइ सुनहरी मौक़ो पैदा कयो वियो आहे। वज़ीर तालीम सैयद सरदार शाह ऐं सेक्रेटरी कॉलेज एजुकेशन नदीम उर रहमान मेमण जी वाज़े हिदायतुनि मूजिबि सिंध जे हर कॉलेज में 11हीं ऐं 12हीं क्लास जे शागिर्दनि जी आगाही लाइ ई-केट एम.डी. केट जा कोर्स कॉलेज में पढ़ाया वञनि था। जिते मिलियल हिदायतुनि मूजिबि कैरियर काउंसलिंग जा लेक्चर प्रोग्राम पिणु कॉलेजनि में शुरू थी चुका आहिनि। इन मौक़े ते प्रोफेसर मोहम्मद इरफान कलड़ो चयो त दादू कॉलेज जे शागिर्दनि लाइ फेब्रुआरी ऐं मार्च ताईं आगाही सेशन रखियो वियो आहे, जंहिं में यूनिवर्सिटियुनि में दाख़िला कीअं वठिजे, कैरियर काउंसलिंग शागिर्दनि लाइ छो ज़रूरी आहे, कॉमर्स आर्ट्स ऐं साइंस सब्जेक्टनि जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि। इन मौक़े ते प्रोफेसर सैयद हब अली शाह, प्रोफेसर काज़ी सिकंदर, प्रोफेसर रशीद अहमद लगारी, प्रोफेसर सुहेल अहमद कलड़ो तफ़सील सां शागिर्दनि खे फ्यूचर डेवलपमेंट बाबति आगाही ॾिनी। प्रोफेसर ख़ालिद सुमरे तरफ़ां तयारु कयल प्रेज़ेंटेशन शागिर्दनि खे ॾेखारी वई, जंहिं ते प्रोफेसर आफ़ताब लुंड ऐं प्रोफेसर शहबाज पिणु तफ़सीलात शागिर्दनि सां वंडिया। प्रिंसिपल प्रोफेसर मोहम्मद इरफान कलड़ो चयो त असीं दादू कॉलेज में शागिर्दनि जी सहूलियत ख़ातिर परे प्री मेडिकल ऐं प्री इंजीनियरिंग यूनिवर्सिटी में दाख़िलाउनि लाइ एंट्री टेस्ट शुरू कई आहे, जेका यक़ीनन शागिर्दनि लाइ फ़ाइदेमंद साबित थींदी।